अस्सलाम वालेकुम नाज़रीन, क़ौमी न्यूज़ सां गॾु मां आहियां मुज़फ़र अली बिरोई। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। ख़बर शामिल करूं। दादूगा फिदा हुसैन पावन जी रिपोर्ट मुताबिक़ SUP आल पाकिस्तान सोल्डर फाउंडेशन पारां प्रेस क्लब दादू अॻे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कराची में ॻोठ अब्दुल्ला शाह गाज़ी में औरतुनि ऐं ॿारनि जी तज़लील कंदड़ DC एस्ट मोहम्मद अली शाह मुख़्तियारकार एजाज़ में वो ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे साफ़ी लॻे ॿुधायो त सिंध यूनाइटेड जे मरकज़ी अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो आल पाकिस्तान सोल्डर फाउंडेशन चेयरमैन बशीर अहमद सोल्डर ऐं ॻोठाणनि ते दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म करण जो मुतालबो कयो वियो। हिननि जो वधीक चवणो त कराची जे क़दीम सिंधी वसंदनि खे ढाहिण बंदि कयो वञे। सिंध जे सिंधी कराची मां बेदख़ली कॾहिं बि क़बूल न कंदो, छो त सिंध सिंधियुनि जी तारीख़ी वतन ऐं कराची सिंध जी दिलि आहे। सिंध में सिंधियुनि सां माठियल माहवारो सलूक जे सिंध जो बचो भरपूर मज़ामत कंदो। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, जिन ते सिंधियुनि जी बेदख़ली असांखे मंज़ूर न आहे ऐं न ई मंज़ूर कंदासीं। मुज़ाहिरे जी अॻवानी सिकंदर सोडर, हाजी ख़ान चांडियो, अब्दुल हमीद सुमरो, नज़ीर अहमद बबर, इम्तियाज़ अली मीरानी ॿियनि कई।